हींअर मौजूदु आहियां बाकू जे हाईलैंड पार्क में, जेको मोनूमेंट था मुंहिंजे पोयां ॾिसो पिया इहो ठाहियो वियो आहे उन्हनि शहीदनि जी यादि में, जेके ॿी जंग आज़ादी यानी 1990 में सोवियत खां जॾहिं आज़ादी हुननि वरिती उन्हनि जी यादि में ही मोनूमेंट ठाहियो आहे। न रुगो ही मोनूमेंट ठाहियो आहे, पर मां तव्हांखे ॾेखारियां थो हिन पार्क में जेको तमामु हाई एरिया ते मौजूदु आहे बाकू जी, उनजे पोयां ही तव्हां ॾिसो पिया मुंहिंजे राइट साइड ते ॾिसो पिया त ही जेके क़बरूं ठहियल आहिनि इहे 200 माण्हुनि जूं क़बरूं आहिनि जिन 20 जनवरी 1990 ते सोवियत यूनियन जॾहिं हिन बाकू शहर ते फ़ौजियुनि हिते हमिलो कयो हो त 200 माण्हू हिकु राति में मारे छॾिया विया। उहो 20 जनवरी 290 जो ॾींहुं हो 20 जनवरी जो, ऐं उन ॾींहं ते इहो जेको आहे इनखे कारो ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे। कारो ॾींहुं 20 जनवरी खे कारो ब्लैक जनवरी चयो वेंदो आहे। इन करे हीअ मां तव्हांखे डिटेल ॾियां पियो ऐं कुझु तव्हांखे ॾेखारियां थो। इहे जेके क़बरूं आहिनि इन जो तव्हांखे मां हवालो ॾींदो हलां। इहे माण्हुनि जा फ़ोटो तव्हां ॾिसो पिया, इहे तव्हांखे इहे आहिनि उहे जेके माण्हू जिन जूं क़बरूं ठहियूं आहिनि ऐं जिन जी यादगार में ही हाईलैंड पार्क जोड़ियो वियो आहे। 200 खनि क़बरूं आहिनि जेके लाइन में हिते ठाहे वियूं आहिनि।